सोडा तोखे कुछ थे या तो मां तो मरी वना। इहो तो तोखे रब पाक बचायो मुझी दुआउन सा। मां तो थी करे अध अध रात जो तुझे लाए दुआऊं घुरंदी हुअसि। सोडा तू रुगो ठीक थी वन, तोखे अहिड़ी दुनिया वठी वेंदमि जिते न शेरू हूंदो न कोड़ो हूंदो। रेशमा जी तू सोडे लाइ परेशान न थी। सोडे खे अल्लाह ताला जिंदगी नई ॾिनी आहे। सोडो मुंहिंजो बि दोस्त हुयो प्यारो। हिते शादी पई करे, अच त हलूं। तो सोडे के कुछ ही न थींदो। न थींदो, बिल्कुलु कुछ भी मांगे नहीं। यकीन है कुछ ही न थींदो। पुट सिकंदर, तू मुझो बच्चो आहे, पर सरदार रांझण खान तोखे संग ॾियण जे हक़ में नाही ऐं मुंहिंजी सरदार खान जे अॻियां हले कोन थी। मुंहिंजो वस पुॼे न त दुआ जी ऐं तुंहिंजी शादी अॼु ई कराए छॾियां। मम्मी तूं तोखे 1000 दफ़ा चवा त मां उन्हें जानवर सां शादी न कंदसि, पोइ बि तूं उन सां छा पई ॻाल्हाई। सॼी दुनिया हिकु पासे थी वञे पोइ बि मां उन सां शादी न कंदसि। दुआ केॾी न बदतमीज़ थी वई आहीं। ही तूं कहिड़ी हरकत कई? हाँ मां, तूं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करणु छो थी चाहीं? मूं आख़िर तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हाँ मां, मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो, अॼु तूं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। मां रब जी ज़ात जो कसम खणी थी चवां, जेकॾहिं मुंहिंजी डॉक्टर हुबदार सां शादी न थी न, मां ख़ुदकुशी करे छॾंदसि। दरिया में बुल न ॾियां त मां बि सरदार राजड़ खान जी धीअ न आहियां। दुआ तोखे छा थी वियो आहे? हिकिड़े ख़सीस कमदार जे पुट जे करे तूं एतिरी सीरियस थी वई आहीं। हुनजी ऐं असांजी हैसियत में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। बराबर, तव्हांजी हैसियत में ऐं हुबदार जी हैसियत में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे, ऐं मुंहिंजी हैसियत में ऐं हुबदार जी हैसियत में कोई बि फ़र्क़ु न आहे। मां बि डॉक्टर आहियां ऐं हू बि डॉक्टर आहे। असां सरदार आहियूं। तव्हां सरदार हूंदो, पर मां हिकु डॉक्टर आहियां। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे हुबदार पसंदि न आहे त मां बि ख़ुदकुशी करे छॾंदमि। दुआ ही तोखे छा थी वियो आहे? हाँ मां, तूं फिक्र न कर। तूं न माण्हुनि खे चवजा त दुआ जो पेर तिरकी पियो त हू ॿुधी मरी वई। हुन में तुंहिंजो बि भरम रहिजी वेंदो ऐं मुंहिंजो बि रहिजी वेंदो। मां तव्हांखे सॼे शहर में ॻोल्हियो, मूंखे ख़बर हुई त तव्हां मूंखे ॻोल्हींदो। अॼु मां तव्हांखे जीअरो न छॾंदुमि हिन जहान में। अरे खुदू छितो छो जा छा थियो थले भागो? अरे हाओ मां छितो बि थियो आहियां ऐं मूंखे हाणे गैरत बि अची वई अथव। सर मवालिन खे बि गैरत ईंदी आहे छा? अरे हा, मवालिन खे गैरत छो न ईंदी आहे? अॼु को वठी तव्हां मुंहिंजा अच्छा ओड़े अच्छा यानी तने भागा इहो वरी अच्छा करण वालो शाबाश अच्छा। हाणे तव्हां मुंहिंजा अच्छा तव्हां करे नूरी मांगे अकेलो करे छॾे हली वई आहे। अरे खुदू, अरे मारा पो भाई, अरे छिते खाधो थी थिया, अरे केड़ी उगाड़ी तो करे। अरे छितो न, अॼु ई मां होश में आयो आहियां। मुंहिंजो घर बर्बाद करण वारा तव्हां आहियो। मां शहर पिनण था वञा त तव्हां जाचंदा मुंहिंजी नूरीअ सां वेही अंदरि घर में कचहरियूं था कयो। अॼु मां तव्हांखे जीअरो कोन छॾींदुमि। साहब अॼु त खुदू सफ़ा घेरती थी वियो आहे। अरे ने भागा खुदू, अरे समझे शरत तो न मुझो नगड़ा भावा हाने दस तो जो नमूनो है मुझो नमूनो भाई कजड़ा नाराज मत थो करो। हां ये लूटा। अरे तव्हां जे करे उहा नूरी मूंखे छॾे रुसी वई आहे। जे एॾो भलो आहे नी जमादार त मुंहिंजी ज़ाल खे परचाए माने वठी आहे। अरे खुदू ने भागा, अरे एड़ी गाल न कर चरिया। अरे हुए त मुझी भेड़ा
भेण कसम लूर जो बस सुभाणे वञी मां मोटाए थो अचां पियो तूं नाराज़ न थिए भाउ न रे वो तो सा नहीं थी जमादार वो वॾी सिद्धी आहे निभागा वो तो मोदी एडी इज्जत कंदी जे वॾे भाउ जी को इज्जत कंदो हुजे तुंहिंजी इज़त त गैरत कंदी आहे अॼु तव्हांखे मां न छॾंदुमि तव्हांखे कचो खाई छॾंदुमि हा साहब भॼो जान छॾा भॼ अरे मां त कूड़ ॻाल्हाए असां मवाली केॾा सियाणा आहियूं मुंहिंजी नूरी त घर वेठी आहे कानून खे बि बेवकूफ़ बणाए ॾिन कटी कर ॾिन मुझे यार जे चेहरे ते एॾो गुस्सो मारी दिया चा सबा तो क्या जमाना चाहता हूँ तो क्या बोलना चाहिए तो क्या बोलना चाहिए तो के खुदा जी मार पवंदी अरे तो मुझे सोडे के जो मारियो रेशमा मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो इहो सोडो आहे मुझे त मूंखे यारनि चयो हुयो त ही मुंहिंजो दुश्मन आहे इन जे करे हुनखे मारियो मां ये मुझे सोडो जालिम मुझे सोडे के तो मारियो जालिम तो गला पुजंदो तो गला में माफ न कंदो जालिम का इंसान मुझे सोडे के मारियो तो के मौत न पिया छे मुझे तो के आज बदवा ते जालिम तू मौत कर दे ना तो के मौत में नहीं दई मूंखे माफ़ कर मूंखे एॾी बददुआऊं न ॾे एॾी मूंखे माफ़ कर पर दीवान मुझे शक्ल का दफाती तो गया भी माफ न कर दो जालिम मुझे तो का नफरत तो का खुदा भी माफ न कर दई मुर्क मुझे सबूरो सामान तैयार करे छॾ त मां वञी हुन खां पुछा कयां थो त कहिड़े टाइम आहे मुंहिंजी फ्लाइट तूं फिक्र न कर मां सभु कुझु तैयार करे छॾियो आहे चङो मां अचां थो छा थो ॾिसी मुर्क दिलि तन थी चवे त तोखे मां छॾे वञा चरिया त पोइ छो थो वञी न वञ न बाबा न हेतिरा पैसा भरिया आहिनि सुभाणे ईअं न थिए त पैसा ई फ्रोक थी वञनि ठीकु आहे तूं सामान सभु कुझु तैयार करे रख त मां मोटी थो अचां हा तूं फिक्र न कर तुंहिंजी हर हिकु शइ तैयार हूंदी पोइ ठीकु आहे ॿार मुर्तज़ा वारा मुंहिंजो इंतज़ारु पिया कनि मां ॾिसी वठां हाजी साहब रोज़ खीर जो रेट वधायो था असां त पूरी नथा कयूं छा माजरो आहे बाबा ॾिसी तो महागाप केॾी वधी वई आहे 5 लख रुपया भरे में वठी आयो आहियां कटी खड़ू बुह केॾी महांगी शइ थी मिले उहो खीर महांगो कीअं न कंदासीं असां भाऊ अज़मत असांजो खीर 1 नंबर आहे केमिकल विझंदा न आहियूं न पाणी विझंदा आहियूं बाबो मने कंदो आहे असांखे हाजी साहब तव्हांजे वाड़े जो खीर भलो आहे तॾहिं त ग्राहक तव्हांजे वाड़े ते अचनि था इहा ॻाल्हि तव्हांजी भली आहे हाजी मां हलां थो रांझण खाने में थोरो कमु आहे हू मलाखड़े जे चकर में लॻो हा बाबा अलाह ख़ैर करे इहे वॾेरा पंहिंजे इज़त जे ख़ातिर कुझु बि करे सघनि था यार बाबू मां त तोखे बि यादि कयां बिस्मिल्लाह बाबू दुश्मन के कंदो आहे काबू
यार याद कदे बापू न अचे। हाँ यार सामल मुझे तुझो इंतजार हो ना है तू मुझे यार अरे तो मुझे मौसम मारा करियो अरे मौसम तू असांजे दुश्मन के मौसम तो चे तू तो असांजो दुश्मन हो दुश्मन। अच्छा चमक छलो वाह तुझी यार हुई जेते असां आशिक आहियूं। खामोश जो न नालो खयो तो ज़ुबान ते। अरे यार असां तो तुखे गुलन ऐं नोटन जा हार विझण वारा हुयासीं। चुप कयो मां तव्हांजो यार न आहियां मां तव्हांखे जीअरो न छॾींदुसि। अरे तू बचन देता असांखे मारी दे न मरण लाइ तैयार थी। खबर न हुई तो शहरु वॾी किली कया। बुधू अरे काथे लेके वठा निकरिया बाहर अज तक को सब पर आ वठना आने। बुधू मांजो नालो गुलू है गुलू। बुधू बाहर निकरिया अज तोंजे पत्रो है तो ये गोठारा बेगुनाह मारी तो साए बाहर निकरिया। आस्ते आस्ते बाबा निंड्रू माण्हू जो फिटाए छॾियूं थी छितो थियो आहे छा माण्हू जा हाव फाटते छा बाबा माण्हुनि जा हाव फाटनि जा दिलियूं सड़नि कढ खुदू के बाहर अज खुदू के जिंदा न चाहिए थे खुदू। अरे ने भागा खुदू के मारते कन पाण मरते। अरे खुदू अरे अरे छा थे पानी पिया निड़ी चुकी दी बाला पानी खणी साथ उतरे। हां खुदू 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 बाहर निकरिया। ए हालत ॾिसो वा हे भी दुनिया में माण्हू हलन था। रेशमा रेशमा ये छा क्यों तई रेशमा तू बददुआऊं ॾिनियूं मूंखे माफ़ कर। सावन सावन ये तू छा करे छॾियो पाण सां सावन मूंखे माफ़ कजां सावन या ख़ुदा हे मूंखां छा थी वियो। सावन 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 रेशमा रेशमा मूंखे माफ़ कर तू बददुआऊं ॾिनियूं इन तुंहिंजे बददुआ जे करे। इन जे सावन या ख़ुदा मूंखे माफ़ कजे मूंखां ही छा ग़लती थी वई मूंखां ही छा ग़लती थी वई या ख़ुदा। रेशमा रेशमा मां त वॾी कोशिश कई उन्हनि खे मारण जी बि कोशिश कई पर मूंखे ज़िंदगीअ मूंखे ज़िंदगीअ साथ मूंखे कहिड़ी ख़बर मां बदुआ तोखे न ॾियां मां तोखे बदुआ न ॾियां अलाह सही मूंखे माफ़ कजां मूंखे कहिड़ी ख़बर मां बदुआ न ॾियां हिनखे मूंखां छा थी वियो अलाह मूंखां छा थी वियो अल्लाह मूंखे माफ़ कजां मूंखां छा थी वियो मूंखां छा थी वियो मूंखां यार छा थी वियो मूंखां केॾो वॾो गुनाह थी वियो यार मूंखां वॾो गुनाह थी वियो मूंखे इहे न करणु खपे मूंखे हुनखे बदुआ न ॾियणु खपे हिनखे बदुआ न ॾियणु खपे अलाह सही मूंखे माफ़ कजांइ अलाह सही मूंखे माफ़ कजांइ मूंखे माफ़ कजांइ अलाह सही।
चाचा ॾे हाल अहवाल हैदर जा। तर पुट हैदर बि अचण वारो आहे पर आख़िरी साल अथसि, अलाह कंदो उहो साल बि पूरो थींदो पोइ डॉक्टर थींदो बाबा। इंशाल्लाह 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 बाबा इंशाल्लाह डॉक्टर थींदो, अस्पताल पंहिंजे ॻोठ में खुलाईंदासीं बाबा। उहो त हैदर अची वियो। हाँ ये दवा के अची पियो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम बाबे के बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम अदा कहिड़ा हाल बा खुश आहे बाबे ॾे हाल अहवाल अदा। अदा अल्लाह ख़ैर कयो आहे, बसि आख़िरी साल आहे, 2-3 महीना रहिया आहिनि, इंशाल्लाह पोइ डॉक्टर थी वेंदुसि। अस्पताल बि ॻोठ में खोलींदासीं इंशाल्लाह। वाह 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 बाबा असांजो इहो ख़्वाबु आहे त ॻोठ में अस्पताल खोले इंशाल्लाह इंशाल्लाह। सम्झो न बाबा गरीब गुरब हो बाबा उनजी मदद कजे त बहितर आहे। बिल्कुलु पुट का रस्ते में तकलीफ़ त न थी न? न बाबा तकलीफ़ कहिड़ी, ख़ैर ख़ैरियत सां अची वियासीं। सेठ मूंखे कुछ पैसा खपन, मूंखे ज़रूरत आहे पैसनि जी। वाह रोज़ रोज़ पैसा काॾो आया? अलाए पहिरियां अलाए केतिरा पैसा मां ॾेई चुको आहे। सेठ तुंहिंजा पैसा मूं खाधा त कोन्हनि, मूंखे ॾे पैसा, मूंखे ज़रूरत आहे। खाइण जी ॻाल्हि न आहे, हाणे मूं वटि को कारखानो थोरी आहे जो पैसनि जो मां तव्हांखे ॾींदो वञा। अरे ही जमीला हिते कीअं आई आहे? सेठ मां अचां थो, मूंखे कमु आहे थोरो। इहो छोरो कॾहिं बि न सुधरंदो, कॾहिं बि न सुधरंदो, रुगो ॾोकड़ रुगो ॾोकड़। ए मोबा हाणे त मायूं अचण लॻियूं आहिनि। जमीला तूं हिते छो आई आहीं? हिकिड़ो मिंट मूंसां अच त। हा हल हल। कमु हिन खां पुॼे न, रुगो इश्क जे पोयां। लैला ओ लैला तू बनी रे मानी छो न खणी आई? हाँ मुंहिंजो बुख खां साह थो वञे, सुबुह खां कमु करे करे मरां थो ते हेसी ताईं तू मानी न खणी आई चओ। अदा काठियूं हुयूं कोन, गैस हिमल आयो, सो इन लाइ मां सूरन सां मानी कई आहे। हाणे त खणी अचां पई। मूंखे ख़बर आहे हेदर आयो आहे न, तूं उनजे ख़्यालनि में गुम हूंदी आहे। मां भली बुख मरां त मरां पर तुंहिंजो सॼो ज़हन ओॾे। अदा हेदर आयो आहे सच्ची? हा हा आयो आहे। वई तो ही मानी खा आई मां हैदर दे दी वना। हां हैदर दे जा छोरी अरे मोच मोच लच का दे भाई छोरी अरे मोच भाई बिलो कानो हैदर दे तूं हिते छो आई आहीं? मां तोखे सिदरा जो न्यापो ॾियण आई आहियां। न्यापो? कहिड़ो न्यापो? सिदरा तुंहिंजे लाइ चिठी मोकिली आहे। सिदरा जी फोन ट्रेस थी थिए ऐं हूअ हाणे तोसां फोन ते न ॻाल्हाईंदी। न ॻाल्हाईंदी त पोइ मुंहिंजो सिदरा सां राब्तो कीअं थींदो? सिदरा तुंहिंजे लाइ चिठी मोकिली आहे ऐं उन में सभु कुझु लिखियलु आहे। चिठी? सिदरा तोखे ॾाढो यादि कंदी आहे, सॼी सॼी राति तुंहिंजे लाइ रोंदी आहे। मुंहिंजो बि इहो ई हाल आहे जमीला, पर मां छा कयां, मां बि मजबूर आहियां। हू हिकु दुश्मन जी धीउ आहे, ॿियो त सिदरा वॾेरी आहे ऐं मां ग़रीब आहियां। हिकु रस्तो अथई गुलाम सेन, अगरि तूं राज़ी थी त पोइ मां रेस हेबत ख़ान खां ॻाल्हायां। हू तोखे संग बि ॾींदो ऐं ज़मीन बि, ऐं पोइ तोखे प्यार बि मिली वेंदो, इज़त बि ऐं मिल्कियत बि। मां त हिमत हारे वेठो आहियां, ईअं थो लॻे ॼण असां कॾहिं मिली कोन सघंदासीं। मां त सिदरा जे लाइ साह घोड़ण लाइ बि तयारु आहियां। सॼी काइनात जे हिकु पासे थी वञे न ऐं ॿिए पासे सिदरा हुजे त मां सिदरा खे ई चूंडींदुसि। गुलाम सेन सोची सम्झी ॻाल्हि आहे, ईअं न ते तूं पोइ पंहिंजी ज़ुबान तां फिरी वञी। मां सिदरा जे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। त पोइ ॿुध, तोखे सिदरा खे हासिल करण जे लाइ हेबत ख़ान जे तरफ़ां मल वेहणी पवंदी। छा? तूं सभु कुझु छॾे, माइट मिट सभु छॾे,
हेबत खान जी छांव में अच त पोइ तूं हेबत खान जे लाइ मल विढ़ त पोइ तोखे सिदरा मिली सघे थी। ऐं मां सुभाणे ईंदसि ऐं मूंखे पोइ वरंदी ॾिजांइ। चङो मां हलां। चरिया छा लैला ईअं हैदर हैदर कंदी रड़ियूं कंदियूं थी अचे माण्हू छा चवंदा? मूंखे तुंहिंजे मिलण जी ख़ुशीअ में मूंखां सभु कुझु विसरी वियो। हैदर जॾहिं मूं तुंहिंजो नालो पंहिंजे कननि सां ॿुधो न त मूंखे दुनिया जी हर हिकु शइ विसरी वई। लैला वाकई तूं सफ़ा मूंसां एतिरी मोहबत कंदी आहीं जो तोखे दुनिया में ॿी का शइ नज़र ई नथी अचे। सफ़ा तूं त चरी थी वई आहीं। हलण हल मां तोसां न ॻाल्हाईंदसि, मां चरी आहियां। लैला तूं नाराज़ न थी, मां त सिर्फ़ मज़ाक कई आहे तोसां। पोइ मूंसां मज़ाक न कंदो कर, इहो मां ॿुधाए थी छॾियां। ठीकु आहे बाबा न कंदुसि बस। हाणे ॿुधा वरी पढ़ण वेंदे छा? बस लैला कुझु महीननि जी ॻाल्हि आहे, हाउस जॉब ख़तम करे ॻोठ में अची अस्पताल खोलींदुसि। हैदर हलिया त तोखे मां सॼो बाग घुमाया, केॾो खूबसूरत आहे। अदा नदर रज़ा के सॾु कर, सामान दामान गाड़ी में पियो आहे, तकड़ कर जल्दी कर सॾु करेसि त हलूं, टाइम थी वियो आहे। पुट रज़ा निकिरी आ ॿाहिरि, सामान पियो आहे गाॾी में, निकिर ॿाहिरि, देरि थी थिए। ठीकु आहे मतिलबु मोकिलण न आहे दुआन यार। ठीकु आहे पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं टाइम ते मानी बि खाइजांइ, पुॼण सां मूंखे कॉल बि कजांइ। मां त मां कंहिं महिल खणी पर पंहिंजो ख़्यालु कर। आजा हाँ हलो भाउ। हाय ला केॾी न सोहणी आहे, केॾी न प्यारी आहे। लेला मूंखे पंहिंजी बकरी जो बच्चो वापसि ॾे। हलाणी हल, तोखे मां कोन ॾींदसि, इहा मुंहिंजी आहे। मूंखे पंहिंजी बकरी जो बच्चो वापसि न ॾींदीअ, मां चाचा अख़्तर दान ॾींदुमि। वञ बिला शक भली वञी कंहिंखे दान ॾे, मां तोखे ही बकरी जो बच्चो न ॾींदसि। छा थियो पुट, छो थो रोई? चाचा ये मूंखे बकरी जो बच्चो खसे वई आहे। अदा मां बकरी जो बच्चो कंहिंखे बि न ॾींदमि। बकरी ॾे मुंहिंजो आयो, मूंखे मुंहिंजो आयो। अदा तूं किनो आहे ऐं किनो ई हूंदे, हमेशा तूं मुंहिंजी शयूं खणे माण्हुनि खे ॾेई छॾींदो आहे। चरी छेले करे पुलिस वठी वञे त अकुल कर। यार अख्तर तू ज़ोरावर आहीं। अरे यार मुझे नो के रोए तो न पुत्र न तू चेरी रो न, छो जो तुझो मुर्स डॉक्टर आहे बाबा, तुझे लाइ धन बकरे जो आनी तुम। डॉक्टर आहे बाबा, करे जाता ता खानो खराब, इन मले खानो खराब करे। छॾ मुआ, मूंखे छा तो मुझे हथ छॾे ॻाल्हा मूंसां। बस कर सामान जेके में थई वठ ए बिलाए दे, लाए दे। हल हल। हाय अल्लाह, चोर चोर चोर, मूंखे फुरे विया, मूंखे लुटे विया, चोर चोर। मुझा अल्लाह, ओ मुझा परवरदिगार, मुझे पुत्र सोढे जी पारत, छो त तू वॾो अहकमुल हाकिमीन आहे। मुझा अल्लाह पंहिंजे झले झोले खां बचाए, मुझा अल्लाह हर हिक खां तू अमान ऐं पनाह में रखंदासीं। तू वॾो हाजत रहो आहे, मुझा अल्लाह तोखे पारत आहे, उनखे तू ई बचाए। चाचा सोडू हाणे खतरे खां ॿाहिरि अथई। छा मुंहिंजो पुटु खतरे खां ॿाहिरि आहे? शुक्र थी मुंहिंजा अल्लाह जो मुंहिंजे बचड़े खे नई ज़िंदगी ॾिनी अथई, तुंहिंजूं वॾियूं महिरबानी। चाचा हाणे घर में अचई न त घर में बंदि करे रखजांइ, ॿाहिरि न वञण ॾिजांइसि। अम्मा रुगो घर अचे, अहिड़ी थो ख़बर वठांसि जो ज़िंदगी भर यादि कर। चाचा हू बदमाशन, कानून बि उन्हनि जो, पैसो बि उन्हनि जो।
ऐं सोढो थोड़ो पुछे थो त पुलिस के उनखे वधराइनि था पिया। हू त पंहिंजी पर में सोढे खे मारे चुका आहिनि चाचा। हो बि चाचा उन्हनि खे थियो त कुझु ई कोन, वतन था घुमंदा। अमा हू ज़ालिम आहिनि, रुगो पैसे जे ज़ोर ते था हलनि। ऐं सोढो मूं ग़रीब जो पुटु आहे, तॾहिं त इहे नाजाइज़ कनि। सोढे जो रब खां सवा ॿियो केरु आहे? रुगो घर अचे त क़ैद करे थो रखांसि। इहो त मां बि चवां थी न, अल्लाह करे तुंहिंजी ॿुधे चाचा। अमा शाबस अथई, तूं असांजो केॾो ख़्यालु थी करे। अल्लाह पाक तोखे इन्हीअ जो सिलो ज़रूरु ॾींदो।